अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरिया धरती टीवी न्यूज़ आऊँ यहाँ रिजवान हिंगोर जो सभ खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक़्त जूं हेडलाइंस। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे लाडले खे 15 साल पालियो, इदारनि ॾींहुं राति लाडले खे लाइ कमु कयो। अॻूणी हुकूमत में करप्शन जा रिकॉर्ड टोड़िया विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो क़ौमी असम्बली में ख़िताब चयो माज़ीअ में जॾहिं बि मार्शल लॉ लॻाई वई मुल्क खे नुक़सानु पहुतो। मार्शल लॉ जे नतीजे में मुल्क ॿिनि हिसनि में विराइजी वियो। लाडलो चवे थो त हू न रहंदो त मुल्क टुकड़ा टुकड़ा थी वेंदो। रूसी हुकूमत तरदीद करे चुकी आहे त पाकिस्तान खे सस्ते तेल जी आछ नाहे कई। पार्लियामेंट 1973 जो मुतफ़क़ा आइन जो मुहाफ़िज़ आहे। 75 वरनि खां आइन सां खेॾियो पियो वञे। आइन मुल्क जे वहदत जी निशानी आहे। आइन में समूरनि इदारनि जा इख्तियार तय कया विया आहिनि। तूफ़ानी बरसातनि सबबि मुल्क अंदरि तबाही थी। वफ़ाक़ी हुकूमत सूबनि सां हर तरह जो सहकार करे रही आहे। वफ़ाक़ी काबीना जो अदालती इख्तियारनि ते क़ौमी असम्बली में बहस कराइण जो फ़ैसिलो। पार्लियामेंट हाउस में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो। काबीना जो पंजाब जे वॾे वज़ीर बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते ॻणतीअ जो इज़हार। निकटा खे असराइतो बणाइण जो फ़ैसिलो। काबीना DGFIA राय ताहिर खे हटाए मोहसिन भट्ट खे नऊं DGFIA मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। राय ताहिर खे दहशतगर्दी जे ख़ात्मे जो नेशनल कोऑर्डिनेटर मुक़ररु जी मंज़ूरी। काबीना क़ौमी असासनि जी नीलामी बाबति G2 जे बिल जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। स्टेट बैंक जे गवर्नर जी मुक़ररी जी एजेंडा मुलतवी। वज़ीर आज़म स्टेट बैंक जे गवर्नर जी मुक़ररी बाबति 6 रुकनी कमेटी जोड़े छॾी। वफ़ाक़ी घरू वज़ीर पंजाब में गवर्नर राज लागू करण जी धमकी ॾेई छॾी। घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर राणा सनाउल्ला चयो त घरू वज़ारत पंजाब में गवर्नर राज जी समरी ते कमु शुरू करे छॾियो आहे। पंजाब में संदसि दाख़िला बंदि थियण जा आवाज़ अची रहिया आहिनि। पंजाब में संदसि दाख़िला बंदि थी त उहा गवर्नर राज जी शुरूआति हूंदी। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले सां सियासी सूरतहाल वधीक ख़राब थी आहे। फ़ैसिले ते मीडिया ऐं सोशल मीडिया ते जेका गुफ़्तगू थी आहे अफ़सोसनाक आहे। हाणोकिन हालतुनि में मुल्क निगरान हुकूमत हवाले कयो त डिफ़ॉल्ट करे वई। वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची में रिथाबंदी न हुजण सबबि मसइला वधण जो इतराफ़ करे वरितो। माण्हुनि जी लंड प्लान सबबि शहर जी आबादी तेज़ीअ सां वधी रही आहे। शहर खे ख़राब करण में असां सभिनी जो हथु आहे। हू कमु करण में नाकाम वियासीं जेको अवाम चाहियो थे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी प्रेस कॉन्फ्रेंस में हू कराची में रिथाबंदी करे रहिया आहिनि। इख्तियारनि जे हेठिएं सतह ते मुंतक़िलीअ जो हामी आहे। कंहिं बि ग़लति कम खे रोकण संदन ज़िम्मेवारी आहे। डॉलर जी ऊंची उॾाम जारी। इंटरबैंक में डॉलर 4 रुपया 7 पैसा महांगो थियण बाद 237 रुपयनि जो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर 240 रुपयनि जो थी वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे सनूमी बरसात जा राङा जारी। आम ज़िंदगी मुतासिर। रोड रस्ता तालाब में तब्दील। कराची, हैदराबाद, बदीन, शिकारपुर, सखल, लाड़काणू, सांगड़ में बरसात। गौसपुर, करमपुर, खैरपुर, रानीपुर, सेवण, शहदादकोट ऐं ॿियनि शहरनि में बरसात। बदीन जे केतिरनि इलाइक़नि में बरसाती पाणी निकाल न थियण सबबि रहवासी परेशान। दातू जे रोडनि, रस्तनि, ऑफिसनि ऐं अस्पतालनि में पाणी बीहजी वियो। वधीक 4 घर रही पट।
मिठियाणी के बागड़ी गालुन जा केतराई घर पट पई विया। सेवण में बरसाती लाॻीते वसकारे सबबि पौरितनि जा केतराई घर ढही पट थी विया। सांगड़ के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाती पानी निकालन जे सबबि शहरनि जो औरतनि ऐं ॿारनि समेत रोड ब्लॉक करे एहतजाज। थाणो गुलाखान वेझो दाऊ जबल नए मोड़ाए में वेंझ ते लुड़ी वियल नौजवान जो ज़ाहिर ख़ासकली जो लाश 19 कलाकनि बाद हथ। सांगड़ वेझो गुम थियल धनार जो लाश बरसाती पानी में हथ। 23 वरनि जे इसाक जो लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। दरसाणू छनो वेझो 3 ॾींहं अॻु सखण नदी में बुॾी वियल गुलशन खदीद वासी नौजवान शहजाद सुमरो जो लाश मिली वियो। सिंध के तफरी माग गोरख हिल स्टेशन जो रस्तो बरसातन सबब जाबलू छेपों किरण सबब बंद थी वियो। लाॻीतन तूफ़ानी बरसातन सबब खावल लेखवटा जाबलू छेपों किरी पयूं। रस्तो बंद सबब सियाहन इलाइक़े वासियुनि जे अच वञ रुकिजी वई। रस्तो न हुजण करे गोरख के मक़ामी रहवासियुनि वटि खाद खोराक जी खोट सां गॾु मरीज़नि खे वाई पांदी अस्पताल आणण लाइ परेशानी वधी वई। कंबर के काछेवाल इलाइक़े में खीरथर जबल के वही आयल नयन के तेज़ वहकरन सबब 50 खां वधीक ॻोठ पानी हेठि अची विया। ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल। बलोचिस्तान में ईंदड़ पानी जो वॾो वहकिरो कंबर शहदादकोट के ज़िले सरहद सां टकराइजी वियो। इलाइक़े में ॿोॾि जो ख़तरो पानी में लाॻीते वाद FP बचाबंद वटि RBO 3 जी पानी जो हमल ढंढ में चोट। इंतज़ामिया मुतासिर ॻोठनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थियण जी हिदायतूं करे छॾियूं। चौमासे के बरसातन सबब सिंध में 20 जून का 26 जुलाई ताईं 90 ॼणा फौत और 51 ॼणा ज़ख़्मी थिया। 11,000 का वधीक पक्का और कच्चा घर मुतासिर थिया। 71,747 एकड़ ज़री ज़मीन मुतासिर थी। PDA में बरसातन सबब थियल नुक़सान की रिपोर्ट पधरी करे छॾी। चौमासे बरसातन खां पोइ सिंधु दरिया के वहकरन में लाॻीतो वाद जो सिलसिलो जारी। गुडू बैराज ते पानी के वहकरन में 9,000 क्यूसिक वाद। मथां वहकरो 2,83,088 क्यूसिक और हेठां वहकरो 2,72,937 क्यूसिक रिकॉर्ड। कश्मीर के कच्चे वारनि इलाइक़नि में विचोली बोर्ड वारी सूरत ज़िला इंतजामिया ऐं आपाशी अमले जो कच्चे में रहंदड़ माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िली जो कम शुरू। टंडो मोहम्मद खान वेझो झेड़े में नौजवान कतल। 1 ॼणो ज़ख़्मी। ॻोठ सुल्तान मल्हा में 2 धुरनि विच में झेड़ो थी पियो। फायरिंग में हाकिम मल्हा मारिजी वियो। मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। खैरपुर में गेस्टो ते ज़ाब्तो न आयो। 24 कलाकनि दौरान 55 ॿारड़ा अस्पताल भेड़ा। सिटी अस्पताल में बिस्तरनि की खोट बरक़रार।